छड़ीखेरे में ओडा ऐं जखरानी बिरादरीअ में हलंदड़ तकरार हिकु दफ़ो ॿीहर भड़की उथण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास छाइंजी वियो आहे। 1.5 साल अॻु ओडा ऐं जखरानी बिरादरीअ जो क्रिकेट रांदि तां खूनी तकरार शुरू थियो, जंहिं में हेल ताईं 9 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। उन तकरार में ओडा बिरादरीअ जा 6 ॼणा ऐं जखरानी बिरादरीअ जा 3 नौजवान हयातियूं विञाए चुका आहिनि। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ओडा बिरादरीअ जे चङे मुड़ुस अब्दुल सत्तार ओढे चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। मामूली ॻाल्हि तां असांजा 6 जवान मारिजी विया आहिनि ऐं 15 खां मथे ज़ख़्मी थिया आहिनि। असांजो हिकिड़ो सरदार आहे जामोट क़ौम जो, उहो ई शुरूआति में वञी बेदारी ॾेई आयो आहे, त ॿिए खे कहिड़ो ख़्यालु थींदो। हिकिड़ो सरदार बेदारी ॾिए थो, क़ौम ओढो असांखां ॻाल्हाइण लाइ, मोबाइल ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहे। जखरानी बिरादरी पंहिंजो पाण सरदार आहे, क़ौम जखरानी गॾु करे असांजे विढ़ाइण जे लाइ हिते ख़लक़त मोकिले थो। हथियार, बारूद, माण्हू, पैसो, हर शइ ॾियण लाइ उनखे तयारु आहे। उन जे लाइ गवर्नमेंट को एक्शन कोन थी वठे। अञा बि जेको अचे थो ऑफिसर कहिड़ो बि मुक़ररु थिए थो, हर को पंहिंजी कुर्सी बचाइण जे लाइ, त मां मजबूर आहियां। ओडा अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे जखरानी बिरादरीअ जे मीर रहमत खान जखरानी चयो त ओडा बिरादरी वारा असांजा पाड़ेसरी आहिनि। क्रिकेट जी मामूली ॻाल्हि तां तकरार शुरू थियो, जंहिं सबबि वॾो जानी नुक़सान थियो आहे। अज़ला मेड़ वियो, मेड़ मञी उन सां मिली करे उन खां पोइ वापसि आयो। रस्ते ते अज़ला खे लठियूं कुआड़ियूं हणी उनखे ज़ख़्मी कयूं, जेको इस्पताल वञी दाख़िल थियो, 3-4 ॾींहं ते फ़ौत थियो। उन खां पोइ इहो जहिड़ो हलंदड़ आहे, अॼु ॾींहं ताईं असांखे सम्झ नथो अचे तो ओॾो कहिड़े रुख़ ते वञे थो। हू क़ौमियत करण जी कोशिशि में आहे, असां ख़ैरु करण जी कोशिशि में आहियूं। बहितर इहो आहे त ख़ैरु हुजे त बहितर आहे। असां आला ऑफिसरनि खे, सरदारनि खे, ओड़े पाड़े चङनि खे चवंदासीं त ख़ैरु थिए त बहितर आहे। मां आला ऑफिसरनि खां, वज़ीर आला सिंध खां, IG खां अपील थो कयां त मसइले खे फौरी तौर ते हल कयो वञे त बहितर आहे। हज़ारे जरिए असांजा ज़मीन जेको ग़ैराबाद पियो आहे, जेको टुकड़ो असां आबाद कयो उन ते बि उहो डेली फायरिंग करे थो, घरनि जे मथां बीठो आहे। न नंगनि जो ख़्यालु आहे, न ॿारनि जो ख़्यालु आहे, डेली हमलो आहे असांजे घरनि जे मथां। महिरबानी करे बराए महिरबानी त मसइले खे जल्द खां जल्द हल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk